हैंड्स कश्मीर जे ज़िले प्रोजेक्ट मैनेजर इंजीनियर आफ्ताब अहमद सुमरो चयो आहे त ज़िले कश्मीर में 74,000 घरनि जी तामीर जो वॾो मनसूबो तेज़ी सां जारी आहे। मनसूबे तहत 35,000 घरनि जी अदायगी जो अमल शुरू कयो वियो आहे, जॾहिं त 16,000 घरनि जी तामीर मुकमल थी चुकी आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे इंजीनियर आफ्ताब अहमद सुमरो चयो त हीउ मनसूबो मुतासिर थियल ख़ानदाननि खे महफ़ूज़, मयारी ऐं पाइदार रिहाइश मुहैया करण लाइ हिकु तारीख़ी क़दम आहे। इंजीनियर आफ्ताब सुमरो जो चवणु हो त हुकूमत मक़ामी बिरादरी ऐं समाजी तंज़ीमुनि जी भरपूर सहकार सां मनसूबे जी तकमील मुक़रर वक़्त खां अॻु मुमकिन बणिजंदी। असांजो मक़सदु आहे त कश्मीर जे हर मुतासिर ख़ानदान खे जल्दी महफ़ूज़ घर मिले ऐं हुन ख़्वाब खे हक़ीक़त में बदिलाइण लाइ हैंड्स जी टीम पूरी जज़्बे ऐं लगन सां कमु करे रही आहे। आख़िर में इंजीनियर आफ्ताब अहमद सुमरो हैंड्स जे ऑफिसरनि, इंजीनियर, फील्ड वर्करनि ऐं मक़ामी बिरादरी खे ख़राज तहसीन पेश कयो, जिन जी मुसलसल महिनत सां ज़िले कश्मीर तामीर ऐं तरक़ी जी नई मिसाल क़ाइमु करे रहियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।